अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दौलाब छो ऐं छाजे करे ख़त्म थियो तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा, जीअं असांजो नओं हारेंदड़ वीडियो ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों तव्हां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों दौलाब ड्रामो इन करे ख़त्म थियो जो दौलाब ड्रामे जा 100 एपिसोड हुया, यानी दौलाब ड्रामे जा 4 स्पेल हुया। डायरेक्टर दौलाब ड्रामे खे इन करे ख़त्म करे छॾियो जो दौलाब ड्रामे खे एतिरी शोहरत न मिली जेतिरी ज़हर ज़िंदगी ड्रामे खे मिली हुई। यानी माण्हू इन दौलाब ड्रामे खे एतिरा पसंद न कंदा हुया। दोस्तों मूंखे उम्मीद आहे त दौलाब ड्रामो अव्हांखे पसंद आयो हूंदो। दोस्तों कमेंट सेक्शन में ज़रूर रायो ॾींदा। दोस्तों दौलाब ड्रामो आख़िरकार पंहिंजी पुॼाणी ते पुॼी चुको आहे। तो दौलाब ड्रामे खां पोइ हाणे तमामु जल्द वेरनि जी वस्ती ड्रामो अचण वारो आहे सिंध टीवी ते। उनमें सिंध जा नाले नाले वारा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं हू दौलाब ड्रामे खां बि बहितर ड्रामो आहे। ऐं दोस्तों मूंखे उम्मीद आहे त दौलाब ड्रामे जी कहाणी अव्हांखे पसंद भी आई हूंदी, छो जो दौलाब ड्रामे जी कहाणी तमामु ज़बरदस्त थी गुज़री ऐं उनजी कहाणी तमामु सुठी हुई। ऐं रेस मंसूर आख़िरकार बि रेस शाहनवाज़ खे पंहिंजी मंज़िल तरफ़ पहुचायो ऐं मुराद वारनि जे विच में बि ठाह कराए छॾी। दोस्तों दौलाब ड्रामे खां पोइ हाणे तमामु जल्द वेरनि जी वस्ती ड्रामो अचण वारो आहे। तव्हांजो इंतज़ार जूं घड़ियूं हाणे तमामु जल्द ख़त्म थियण वारियूं आहिनि। जेको वेरनि जी वस्ती ड्रामो आहे उनजी हाणे तमामु जल्द एपिसोड अचण वारी आहे। यानी तव्हां इहो सम्झी छॾियो त आख़िरकार जेकॾहिं उनजी प्रोमो अची वियो त पोइ हू तमामु जल्द हाणे अपलोड कयो वेंदो, छो जो हू दौलाब ड्रामे जी इंतज़ार करे रहिया आहे त जॾहिं बि दौलाब ड्रामो ख़त्म थींदो त पोइ वेरनि जी वस्ती ड्रामे खे अपलोड कंदा, छो जो उनजे हूंदे पोइ उनखे शोहरत न मिलंदी। उनजे करे दोस्तों हाणे तमामु जल्द वेरनि जी वस्ती ड्रामे खे अपलोड कंदा, यानी हुनजी प्रोमो ईंदी त पोइ हाणे तमामु जल्द तव्हांजो इंतज़ार जी घड़ियूं ख़त्म थी वेंदियूं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जैसी थी मुंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।